जीअं त असां पढ़ियोसीं त दुनिया में शयुनि खे 4 जिन्सनि में विरायो वेंदो आहे। उन्हनि मां हिकिड़ी आहे नंबर पहिरियों जिन्स मुज़क्कर। जीअं त सिंधी ॿोलीअ में कुल जेके आहिनि न उहे 10 सुर आहिनि। घणा? कुल 10 सुर आहिनि जेके असां पहिरीं वीडियो में पढ़ी आयासीं। उन्हनि मंझां 7 सुरनि खे जिन्स हूंदी आहे जेके जिन्स खे ज़ाहिर कंदा। उन्हनि 7 सुरनि मंझां कुझु अहिड़ा सुर हूंदा आहिनि जेके अक्सर मुज़क्कर जी जिन्स खे ज़ाहिर कंदा। उहे कहिड़ा आहिनि? हे जेके आवाज़ आहिनि, ये अक्सर करे मुज़क्कर के ज़ाहिर कंदा आहिनि। कहिड़ो? अल्पेश ओ, कख, घोट, वण, ये कहिड़ा लफ़्ज़ आहिनि? ये अक्सर करे मुज़क्कर के ज़ाहिर कंदा जिनजे आख़िर में पेश हूंदी आहे। पर इहो कानून मुस्तक़िल कानून कोन्हे। इहो छा आहे? इहो कानून अॻियां हली असां पढ़ंदासीं। इहो कानून मुस्तक़िल कानून कोन्हे, पर अक्सर जो कानून इहो आहे त जिनजे आख़िर में पेश ईंदी आहे उहो छा हूंदो आहे? मुज़क्कर हूंदो आहे। नंबर 2 अल्पेश ऊ, जंहिंजे आख़िर में इहो आवाज़ ईंदो आहे त उहो अक्सर करे मुज़क्कर हूंदो आहे। तारू, मिरू, मारू, माण्हू, फोरू, त अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ जेके हूंदा आहिनि जिनजे आख़िर में इहो आवाज़ ईंदो आहे त उहे छा हूंदा आहिनि? अक्सर मुज़क्कर हूंदा आहिनि। अल्फा ओ, जंहिंजे आख़िर में इहो आवाज़ ईंदो आहे उहो बि छा हूंदो आहे? अक्सर मुज़क्कर हूंदो आहे। जीअं दिलो, फोटो, ॿेड़ो, घोड़ो, गोॾो, त अहिड़े क़िस्म जा कई सारा सैकड़ो लफ़्ज़ आहिनि जिनजे आख़िर में इहो ईंदो आहे। उहे अक्सर छा हूंदा आहिनि? उहे अक्सर मुज़क्कर हूंदा आहिनि। जीअं शाह साहब जी शायरी में मथां वटि मौजूदु आहे। अल्पेश ओ खे खणंदासीं। असां वटि आहे मिसाल जी ॻाल्हि कख। शाह साहब जो ॿुधो त कख सड़े, पन सड़े, सड़े साओ गा। ॿियो मिसाल असां वरितो घोट, छा महिमान मिटीअ जा घोड़ा वञी घोट। वण, वण जे आख़िर में पेश आहे, छा इन करे अक्सर मुज़क्कर में कमु ईंदो। अचे आरीअ जाम जो, वण वण मजा वास। त इहो असां वटि अल्पेश ओ जा अखर अची वियल आहे, आवाज़ अची वियल आहे। हाणे असां अचूं था अल्पेश ऊ, अल्फापेश ऊ, अल्फापेश ऊ। इन जो असां मिसाल कयो तारू। लतीफ़ साईं जो बैठा हिन तर तारू केतिरा कबाया कर गल। त अल्फापेश ऊ यानी मुज़क्कर थी वियो। मिरू, मिरू खीनम मास त हॾ हलंदा हो तॾे। त आख़िर में अल्फापेश ऊ आयो त अक्सर जे कानून मौजूदु इहो थिए थो मुज़क्कर। ऐं आख़िर में असां वटि आहे अल्फा ओ। इहो मिसाल असां वटि आहे अल्फा ओ जो। असां मिसाल कयोसीं दिलो, ऊने में अधु कयो दलीलन दिलो। दिलो आख़िर में अल्फा ओ पियो हुजे यानी कि अक्सर जे हिसाब सां इहो मुज़क्कर आहे। फोटो, फोटो जंहिंखे चवंदा आहियूं असां जेको पाणी जे मथां बोड़ी थींदो आहे हुनखे सिंधी में असीं फोटो चवंदा आहियूं। जर ते फोटो जीअं उॾामियो अधु थिए, अल्फा ओ आयो आहे यानी कि इहो अक्सर जे हिसाब सां मुज़क्कर आहे।